मुझे मुर्शिद सुन जन्नतुल बकिया में फरमाया तो पैसा खर्च न कर, सिर्फ इरादो कर। तो ये शामत टरे तो मां पांजे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर जी यारी कमन इरादे करण सा करम न थे तो पो सरदार अली शाह हाथ न मिलाए। वाह वाह, हाथ मत लॻो थे तो सही है। आई जे करम थे तो पो वरी ॿियनि खे बि दसिल जा पीरन जे पीर दस्तगीर जी यारी। छो तो यारी जो कमाल ही निरालो है, यारी जो शान ही निरालो है। तवज्जो रहे। हां सही। अहमद चिश्ती पांजे मुर्शिद मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि जी मज़ार ते आयो। मज़ार ते अची करे हाज़री भरी चिश्ती हज़रात वरी कवाली ॿुधंदा आहिनि। जीअं जो वापस मोटियो तो कवाली हले पई, उन कवाली महफिल में बेही गयो। अहमद चिश्ती अल्लाह जो कामिल वली हो। उन महफिल में बैठे बैठे रब सां